जंहिंजा असांजे सतगुरु जा हे गुरु थिया। वरी बाबा जयमल सिंह दास सतगुरु जाने शिष्टान सजे पातशाह हज़रत बाबा साहब। तो ये हस्तु तमाम महान देशनि जी मालिकन देश अनामी पहुतन सब प्यारी साध सनत अज ही प्रेम सां असांजे बारे उपकार करन था कि मन जन्म एक अजीब कुदरत के तरफों तो तोहफो मिलल आहे, सौगात मिलल आहे, हिकिड़ो अपार धन मिलियो आहे। ॿाहिरां धन छा मिटी, ये कॾहिं त ॻाढ़ो घोट पर कॾहिं मड़ मुकाम आहिनि, पर वारी संदो कोट अॼु अॼु जे केतिरो। ये कलयुग जे अंदरि माया 30-40-50 साल हले थी। 40-50 साल खां पोइ कूड़ो धन आहे, कूड़ी कमाई आहे, कूड़ सां कमाए ॾे थो। इहो कंहिं न कंहिं तरीक़े वरी हले थो वञे, जंहिं तरीक़े सां अचे थो उन तरीक़े हले थो वञे। ये पापा बाजो हुए न कची पर मोए साथ जाए। तंहिं करे सतगुरु फरमाइनि था, धन क्या मांगे नाम मंग, नाम मंगे धन हो, धन धन करता जो फिरे दोनों मिले रखो। असी रात दिन ये तरीक़ा अकुल ऐं चलाकियूं अयारियूं करे रहियूं त धन जे तरीक़ा कहिड़ा आहिनि घणे करण जा। सवाइ असांजो मामूली दिमाग़ आहे, मामूली सोच वीचार आहे, इन को परे असांजो मन दिमाग़ कम ई नथो करे। पर यादि रखो असांखे कुझु और करिणो, असां मानव जन्म वठी कुझु और। ओ प्यारा सत्संग में तू लड़िया, इहा लखन रुपन जी घड़िया, इहा लखन रुपन जी घड़िया। ओ कयो सत्संग सेने नाई, कयो सत्संग सदने कसाई, कयो सत्संग सदने कसाई। ओ इहे सत्संग माही तरिया, ओ प्यारा सत्संग माही तरिया, इहा लखन रुपन जी घड़िया, इहा लखन रुपन जी घड़िया।